हुना घोटकी जिले के आदलपुर वेझो गोठ चिंगलाणी में अणियातल चोर टिन शहरनि जा घर बुहारे विया। अणियातल चोर शाहनवाज़ कलवड़, इसाक कलवड़ ऐं जावेद कलवड़ जे घरनि मां चोरी करे फरार थी विया आहिनि। ॿिनि अणियातल जवाबदारनि जा CCTV फुटेज बि टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में अणियातल चोर बिना डप जे हथियारनि समेत घिटी मां गुज़रंदे नज़र अचनि था। आदलपुर वेझो गोठ चिंगलाणी में अणियातल चोर टिन शहरनि जा घर बुहारे विया आहिनि। चोरी जूं 3 वारदातूं पेश आयूं आहिनि गोठ चिंगलाणी में, जॾहिं त आगाह कयो आहे त ॿिनि अणियातल जवाबदारनि जा CCTV फुटेज बि साम्हूं अची विया आहिनि। माजिद कलवड़ खां तफ़सील मालूम कयूं था। माजिद, वधीक आगाह कजो, पुलिस का कार्रवाई कई आहे? आदलपुर गोठ चिंगलाणी आहे। हूअं त आदलपुर जे भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उते बदबनी जेका आहे चोट चढ़ियल आहे। आवाम जेका आहे हितां जी जागी गुज़रण ते मजबूर थी वई आहे। जेके चोरियुनि जो रोज़ मामूल बणिजी वियो आहे। ही जेके फोटे तव्हां जे मंज़र ते ॾिसी सघो था, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त ॿ जेके हथियारबंद नी बिना कंहिं ख़ौफ़ जे हथियार खणण करे बिना कंहिं ख़ौफ़ जे जेका त ॻोठ में जेको आहे घिटियुनि में घुमी रहिया आहिनि। ऐं इहे जेका हथियारबंद नी घर अंदरि दाख़िल थी जावेद इसाक ऐं जेको आहे त शाहनवाज़ कलवड़ जे जेको आहे घर अंदरि दाख़िल थी करे चोरियूं रोक रक़म सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान जेके चोरी करे आहिनि। हिन जेको आहे त आदलपुर थाणे ते पहुची करे वाक़िया रेंटी दाख़िल कराई, मगर आदलपुर पुलिस जेका कार्रवाई करण बदिरां उतां जेके इलाइक़े वासी आहिनि उनखे गुज़िरियल 1 कलाक ते थाणे ॿाहिरां बीहारियो वियो। जंहिं बाद ई जेका आदलपुर पुलिस जेको आहे जेके ॻोठाणा वापसि आया, उन खां बाद में जेका आहे पुलिस उते ॻोठ पहुती। हिन वक़्त ताईं जेको टाइम थी आहे गुज़िरियल 3 खां 4 कलाक गुज़रिया आहिनि, मगर आदलपुर पुलिस हिन वक़्त ताईं को बि कख भॼी बीठो न आहे। इलाइक़े वासी जेके आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं आदलपुर पुलिस अमन अमान बहाल न करायो आहे, चोरी थियल जेको सामान आहे वापसि न करायो वेंदो त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जी माजिद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।